गौसपुर 24 ॾींहं गौसपुर वेझो उनड़वाह जे इलाइक़े मां मच्छी फार्म तां अगवा थियल लाड़काणे वासी नौजवान अब्दुल हादी मीराणी जी बाज़ियाबी लाइ सिंध मला फोरम ऐं शहर जी सिविल सोसाइटी तरफ़ां सुभाणे एसएसपी ऑफिस अॻियां रिथियल धरणो डीएसपी कंदकोर रहमतुल्लाह गोलो जी मिंथ मेड़ बाद कुझु ॾींहंनि लाइ मुलतवी कयो वियो। वधीक मिलियल मालूमात मूजिब सिंध मला फोरम ज़िले कशमोर ऐं इलाइक़े जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तोड़े मज़हबी तंज़ीमनि तरफ़ां 24 ॾींहं अगवा थियल मुग़वी नौजवान अब्दुल हादी मीराणी जी बाज़ियाबी लाइ पुलिस पारां वरितल मोहलत पूरी थियण बाद सुभाणे एसएसपी ऑफिस आॾो धरणे जो सॾु ॾिनो हुयो, जंहिं बाद एसएसपी कशमोर सैयद असदुल्ला शाह रज़ा डीएसपी कंदकोर रहमतुल्लाह गोलो खे सिंध मला फोरम जे उहिदेदारनि ऐं मुअज़्ज़िज़ीन ॾांहुं मिनत मेड़ लाइ मोकिले खां वधीक कुझु ॾींहंनि जी मोहलत वरिती ऐं खेनि यकीन ॾियारियो त 3 ॾींहंनि अंदरि मुग़वी नौजवान खे बाज़ियाब करायो वेंदो। अहिड़ी ख़ातिरी सिंध मला फोरम जे अॻुवाणनि खेसि चयो त हीअ आख़िरी मोहलत आहे। वाइदो पूरो न थियो त सिंध खां पंजाब वेंदड़ रोड ते धरणो हणी ब्लॉक कंदासीं। अहिड़ी ख़ातिरी सिंध मला फोरम जे अॻुवाणनि खेसि चयो त हीअ आख़िरी मोहलत आहे। वाइदो पूरो न थियो त सिंध खां पंजाब वेंदड़ रोड ते धरणो हणी ब्लॉक कंदासीं। वाज़ेह रहे त ज़िले कशमोर में वधंदड़ बदअमनी सबबि इलाइक़े जो अवाम पुलिस जी कारकर्दगीअ मां सख्त मायूस आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।